सब तुझी नफरत जो नतीजो है। नफरत जो नतीजो। नफरत? हाँ, नफरत। तो मुझे दिल ऐं दिमाग में मन में कामुल लाए नफरत पाले रखी हुई। ऐं तो कामूरी के कीरई नौकरानी समझो। उहा नफरत। उहा नफरत? हाँ, उहा नफरत जेका तू अन्ना ऐं तकबर में अची कामूरी सां कंदो है। उन नफरत जो नतीजो अथई ही सज़ा। अरे वारिस खान, कामूरी तोसां बेपनाह मोहब्बत कंदी हुई, पर तो बदले में उनखे छा ॾिनो? हाँ, नफरत? अरे नादान इंसान, तो ये न ॼातो त इंसान हिते मिट्टी जो पुतलो आहे। हिते ई आ वॾाई अना होड ऐं तकबर झुकाईंदी आहे ऐं ऊचा घाट बि झुकाईंदी आहे। अरे वारिस खान, इंसान मिट्टी जो मेहमान आहे ऐं मिट्टीअ में मिट्टी थी वेंदो। कहिड़ी ख़बर मिट्टी में तोखे कीलियूं माकोड़ा पटे खाई वञनि, पोइ उते तोखे केरु छॾाइण वारो आहे? सज़ा तोखे कुदरत वारी ॾिनी आहे, सालार जे हथां, पर बददुआ कामूरी जी अथई, उनजी मोहब्बत जी अथई। आज ही बददुआ अथई। हाणे वारिस खान तूं सज़ा लोड़, लोड़ सज़ा। काॾे में बददुआ सज़ा? अम्मा काॾे में? साम्हूं छो थो अची? ॿुधाए मूंखे। हाणे नंढो रईस वारिस खान सिधे दग ते अची चुको आहे। भटकियल खे सिधी राह ते उहो हलाईंदो जेको सिधी राह जो मालिक आहे। सब जो मालिक अल्लाह आहे। कामोरी दिए, तू अची वही आदि दयाणी ना? जी जीजा। जीजा, हाँ किथे यो सच त नाहे जेको अदा ईदो ॿुधाए पियो छा त हू अबू रेस सालार खान? न कामोरी दिए न, ये थी न तो सके त हिकु शैतान बे शैतान जो दुश्मन बणजे। शैतान त शैताननि जा चेला हूंदा आहिनि। पर जीजा ईअं बि थी सघे थो त केरु ॿीहर इंसान थियण जी कोशिश कंदो हुजे त हुनखे शैतान इंसान थियण खां रोकींदो हुजे, त पोइ इंसान शैतान जो चवण न कंदो हुजे त शैतान इंसान खे कैद करे छॾे। कामोरी दिए, ये तू छा थी चवे? जीजा, मां सभु ॿुधी आई आहियां ॿाहिरां। अदो ईदो सच बि चवे। सालार खान त नंढे रेस वारिस खान खे बि न बख़्शो, उनखे बि खणी कैद करे छॾे। छुप है जन्मा एहसास खत्म थियो, एहसास खत्म थियो। गैरत जा रिश्ता थिया दुश्मन मिसिर। पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल। जीजा, नंढो रेस हाणे पंहिंजी ग़लती ते पछताओ थो करे। कामोरी, तू वही पांचो कम कर, मुख्य अकेलो छॾे। पर जीजा, सजण साथी साथ छॾे विया। सजण साथी साथ छॾे विया। जेके ॾिठासीं ख्वाब लुटे विया। कान लॻी आ कुख कपियल। पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल।
हीड़े वाइड़ा हजी काॾे थो बड़े वञी थो त पंहिंजे बाबे लाल खान खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ त जेके बि कदम मुंहिंजे ज़मीन ॾांहुं वधंदा उहे कदम मां कपे छॾींदुसि। तू बालू हू छा तोखे छा लाइ मोकिलियो सरदार लाल खान? यारनि वारनि मुंहिंजे मथां फेर कया आहिनि, मां जान बचाए निकितो आहियां। हाणे यारल वारनि जे मथां अहिड़ा त फायर कंदुसि जो मुंहिंजा फायर ॿुधी दम ई घुटिजी वेंदुनि। बालू छा थो ॾिसीं? हल त हली यारल वारनि जे घरनि खे बाहियूं ॾियूं। मिरण यारल सां टक्कर खाइण एॾो आसान न आहे जो एॾी जल्दबाज़ी थो करे। यारल सां टक्कर खाइबो पर भरपूर ताक़त सां। ठीक आहे बालू, हाणे अचो त हलूं। अरे बालू जी साईं। छा थो चवे अकु? साईं यारल वारा पंहिंजी ज़मीन ते वॾी तयारी सां वेठा आहिनि, जिन अक जे मथां फायर बि कया आहिनि। मतलब त यारल पंहिंजा माण्हू अञा ताईं ज़मीन ते विहारी वेठो आहे। अदाज मन में अलाए छा आहे जो अञा यारल खे ज़िंदा रखियो थो अचे। यारल भला एॾी का ताक़त आहे छा? शाबाश कान, यारल हाणे तमामु जल्द मरंदो, रुगो सरदार जा मसाला हल थी वठनि। वरी अलाए कहिड़ा मामला आहिनि सरदार लाल खान जा? रईस सालार खान जे भाइटे वारस खे क़त्ल करणो आहे। अचो। ढोलू ऐं दोदो हिन तरफ़, हथियार बि हथनि में अथनि। किथे दादन वां झेड़े लाइ त न आहिनि निकिता? मूंखे हाणे दादन वारनि खे फ़ोन करे इतलाह ॾियणु घुरिजे त दोदो ऐं ढोलू हथियार खणी तव्हांजी ॻोल्हा में निकितल आहिनि पलांद जे लाइ। दादन मूं ढोलू ऐं दोदे खे ॾिठो आहे। छा दोदो ऐं ढोलण? काथे ॾिठो आहे तो दोदे ऐं ढोलण खे? ढोलण दोदो वरियाम, हाणे तू हीअं कर, हिन जो पीछो कर, असां हिननि जो पाण ई अॻिता झलियूं। ठीकु आहे दादन। दादन छा ॿुधायो वरियाम? दोदो ऐं ढोलण कहिड़ी तरफ़ पिया वञनि? सुठा, दोदो ऐं ढोलण पंहिंजे भाउ सारंग जे पलांद में असांजे वेहण लाइ निकिता आहिनि। ठाहूका मुड़ुस आहिनि। मतलब त ये ॿई भाइर पंहिंजे सारंग भाॼीअ असांजे हथां मरण जे लाइ सिर तिरीअ ते खणी निकिता आहिनि। अचनि भले अचनि, इहे ॿई बि असांजे हथां मरंदा। अदा ये मरंदा। अदा मूंखे त लॻे थो उन भाइरनि जो मौत असांजे हथां लिखियल आहे, असांजे हथां। सोडा न ॿुधो थी, जॾहिं गोवा खे खुटी खणंदी आहे न त शिकारनि जा घर ॻोल्हींदी आहे। इन्हनि खे बि हाणे खुटी खयो आहे। अहिड़ी रीति जीअं गिदड़ पंहिंजी दर मां निकिरी शींहं जो शिकार थींदो आहे, अॼु इहे बि ॿई गिदड़ असां शींहनि जो शिकार थींदा। हा, अचण दे न ॿिन्ही खे, अचण दे। अॼु असां बि न ॿिन्ही जो वाह जो शिकार कंदासीं, यादि रखंदा। छो त दादन
दुश्मननि जा दंगल ताड़े लंघंदो आहे। हा दादा न अॼु ॿिन्ही जो हर हाल में शिकार कंदासीं। छो तरफ़ हिकु कारी कर्ट आहे जंहिं जिस्म ते अचे कटे फाड़े चीरे छॾे। त पोइ अचो त ढोलण ऐं दोते जो अघु हली झलियो। इन्हनि खे बि कयूं था सारंग ॾांहुं रवानो। अचो। ऐं दुश्मन हमलो अॻ में बि कयो हुयो। जॾहिं शेरल ऐं मां शेरल जे पुट बख़्त सां मिलिया मोटिया पिया अचूं। पोइ बि शेरल सांवल खे वठी निकिरी वियो दरगाह ते। अदा दोदा मूं घणो ई रोकियो त तव्हां ॿ ॼणा हो हीअं न वञो, पर मुंहिंजी हिक बि न ॿुधई ऐं सांवल खे वठी निकिरी पियो दरगाह ते। हाणे हिते बि छा था सोचो? जेकॾहिं हलणो आहे न त हलो, बाक़ी हिते बि इंतज़ार छाजो था कयो मुंहिंजा भाउ? मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे ढोलण भाउ त शेरल ऐं सांवल हेॾी दुश्मनी हूंदे बि दरगाह ते कीअं विया? अदा दोदा शेरल आहे ज़ोरावर माण्हू। हू पंहिंजे दिलि जे ज़ोर ते ईअं ई निकिरी थो पवे। नथो करे दुश्मननि जी परवाह मुंहिंजा भाउ, नथो करे दुश्मन जी परवाह। ऐं दुश्मन शेरल जी ताड़ में जो हुजनि ऐं अकेलो ॾिसी दुश्मन किथां खां बि हमलो करे ॾियनि। ऐं दुश्मन हमलो अॻ में बि कयो हुयो। जॾहिं शेरल ऐं मां शेरल जे पुट बख़्त सां मिलिया मोटिया पिया अचूं। पोइ बि शेरल सांवल खे वठी निकिरी वियो दरगाह ते। अदा दोदा मूं घणो ई रोकियो त तव्हां ॿ ॼणा हो हीअं न वञो, पर मुंहिंजी हिक बि न ॿुधई ऐं सांवल खे वठी निकिरी पियो दरगाह ते। हाणे हिते बि छा था सोचो? जेकॾहिं हलणो आहे न त हलो, बाक़ी हिते बि इंतज़ार छाजो था कयो मुंहिंजा भाउ? अदा ढोलण असां हिते बि इंतज़ार नथा कयूं, पर सलाह लाइ बीठा आहियूं त छा करिणो आहे। हाणे अचो त असां बि हलूं था दरगाह ते। मेहराब हयात, तव्हां हेॾो फिरी हथियार खयूं अचो, असां हेॾो फिरिया था अचूं। उते मिलूं था दरगाह ते, ठीकु आहे? काॾे विया दूधे वारा? ख़बर ई न आई त काॾे गुम थी विया। हाणे छा कयां मां? हाणे दादन वारनि खे छा ॿुधायां? दूधे वारा कहिड़ो रस्तो वठी विया? हाँ, शेरल ऐं सांवल। वरिया वरिया मैं हलो दादन, दूधे वारे जी ख़बर न आहे त काॾे गुम थी विया। बाक़ी शेरल ऐं सांवल उन रस्ते सां अची रहिया आहिनि जंहिं रस्ते सां तव्हां वञी रहिया आहियो। दोते वारा जेकॾहिं ग़ाइब थी विया आहिनि, गुम थी विया आहिनि त ख़ैर जी ॻाल्हि आहे। अञा उन्हनि जी हयाती जा ॾींहं बचियल आहिनि। हा, शेरल वारा हेॾां था अचनि त अॼु इन्हनि खे हिते ई वञी मौत ॾींदासीं। पोइ मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे दादन? हाणे तूं हीअं कर जो रेल वारी पटड़ी ते निकिरी अच। असां वञी ॾियूं था शेरल वारनि जो हुते अघु, ॾियूं था मौत। तूं बचण जी कर। पोइ ठीकु आहे दादन। अचो। शेरल, तूं मुझे भाउ ऐं मुंहिंजे पुफाटनि जो कातिल आहे। अॼु तव्हां मुंहिंजे हथारो मरंदव। त पोइ पेर संभाल जाए। अरे तूं त बस कर वाछरा दादन। जेकॾहिं तव्हां सभिनी जो मौत असांजे हथां लिखियल आहे न, त पोइ तव्हां सभिनी खे
तव्हांजो पीउ सालार बि बचाए नथो सघे। छारे शेरल मूंखे तव्हां ते खिल बि अचे थी त कैस में मौत जे अॻियां बीठा हो पोइ बि मटाको त हणो त असांखे मारींदो तव्हां। हाँ दादा ने तो जॾहिं बि अॻु छलियो आहे त तुंहिंजो मुंहुं भित सां लॻो आहे। अॼु बि मां वॾे वाक़िए थो चवां त तुंहिंजो ई मुंहुं भित सां लॻंदो। बेवकूफ़ ही कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे? तूं असांजे निशाने ते बीठो आहे सवल, अॼु तूं बि वए। दादा ने ख़बर आहे न मां बि अमरा वठी आयो आहियां। अरे सर तूं मारी दे सवल खे। मां बि अची आयो। शेरल न घबराए शेरल, मां भी अची विया हूं। खबरदार मेरा बा अॼु तूं न वेंदे। पीरो अॼु ॾिसूं था त केरु कंहिंजे हथां थो मरे। शायदि तोखे ख़बर न आहे महराब मंछर जो मेरो पाणी ज़रूर आहे पर पंहिंजे दुश्मन खे ॿोड़े ॿोड़े मारींदो आहे। अचाई थी बोलना अॼु तूं मुंहिंजे हथनि खां न बचंदे। अचाई थी अचंदे त तूं बि न रबू। रबो हर पंहिंजे भाउ खे न ढोला न। शेरल हिते रखीस न। शेरल ख़बर आहे न गोली बाह में लगी आहे ऐं शेरल हीणो नाहे। न शेरल अञा ताईं ज़िंदा आहे। सभु गॾिजी तव्हांजो ख़ात्मो कंदासूं जीअं डबरी लही पए न देह मां। अदा साईं उहो माण्हू इहो ॾिसण आयो हूंदो त असां पंहिंजी बनीअ ते पारो ॾियूं था या न। अदा साईं तो हुनजे मथां हवाई फेरिंग छो कई? सिधा फेर करीं सा ऐं करें सा ढेरी। डुंगर मारींदुसि लाल खान खे ऐं उनजे भाउ खे बि। बाक़ी अहिड़ा शोधा ऐं लोठिया मारे जेल वञण खां बहितर आहे त भाड़ीअ ते गोली न हलाइजे। अदा साईं हाणे छा ख़्यालु आहे? लाल खान जो ॿुधो हूंदो त असां पंहिंजे बनीअ ते होशियार आहियूं त ॿीहर असांजी बनीअ जो रुख कंदो जबल रुख कंदो। लाल खान पंहिंजे कुते वारो चक कोन छॾींदो पर हाणे ईंदो त वॾी तयारीअ सां ईंदो। त पोइ हथनि में चूड़ियूं असां बि न आहिनि पातियूं अदा। हाणे अची त ॾेखारनि असांजे बनीअ ते लाश बि न मिलंदुनि। लाश त मिलिया उन्हनि खे पर पूरण वारो बि कोन हूंदो डुंगर। छो त बनी असांजे वॾनि जे पघर सां आबाद थियल आहे ऐं उन बनीअ ते असां लाल खान खे कब्ज़ो करणु ॾींदासीं न। छो त उन्हनि अञा यारल जी अखि ॾिठी काथे आहे। छो त यारल यारनि जो यार
ऐं दुश्मननि जो दुश्मन आहे। जूसो ऐं जूसे जे हमराहनि खे पनाह ॾियण वारो सालार आहे। जेसीं ताईं तूं सालार जे ॻीचीअ में हथ न विझंदे न, तेसीं ताईं जूसो हथ न ईंदो। न ई वरी अमुन क़ाइमु थींदो। ऐं ही सूबेदार अमुन चाहे काथे तो, हे त पुलिस आ। ऐं एक्सक्यूज़ मी, पुलिस त चाहींदी इहो आहे त ॾचो हुजे। जीजा, जूसे वारनि जूं ज़ोरावरियूं वधंदियूं थियूं वञनि पियूं। कॾहिं मुंहिंजे घर घिरी मुंहिंजे पुट गूंगे खे ऐं मूंखे तशद्दुद करे था वञनि, त कॾहिं वरी खून करे था वञनि, त वरी कॾहिं त ईअं था कनि जो रस्ता रोक करे फायरिंग था कनि पिया। आख़िर इन्हनि जो कजे त छा कजे जीजा? ॾाॾा, इन्हनि जी सज़ा मौत खां घटि नाहे। भागा पुलिस जे हथ त नथा चढ़नि, पर शेरल वारनि जे हथ चढ़िया आहिनि, त ये बची कीअं विया? जीजा, कॾहिं खां साए था भटारे जॾहिं बि मिलियो आहे न त बची निकिरी वियो आहे ऐं मारिजी विचां पाप था वञनि। मूंखे त लॻे थो हयातीअ जा वॾा ॾींहं अथसि। न हयात न, हयातीअ जा ॾींहं वॾा न अथसि। सियाणे कांव जीअं भॼी था वञनि, न त हुनजे हयातीअ जा ॾींहं बि खुटाए छॾिया। मां एसपी साहब सां ॻाल्हाईंदमि त पूरे ज़िले जी पुलिस वठी करे सालार जे बंगले ते रेड करे, पोइ ॾिसां थी त इन जूसो ऐं इन जूसे जा छाड़ता कीअं था बचनि। जीजा, मां त चवां थो तव्हां पुलिस खे विच में न आणियो, छो त पुलिस मामिलो इंघाए छॾींदी। पर असां धक कई हिकु करे मामिलो ई निबेरे छॾींदासीं। जीजा, हाणे पुलिस जो विच में छा वञे? पुलिस न ई सालार खाने बंगले ते वेंदी, न ई जंग में लहंदी। असां न जॾहिं सालार खाने जे बंगले ते चढ़ी वेंदासीं त इहे कुवनि जी मारिजी वेंदा जूसे वारा। न बा महराब न, सालार जे बंगले ते वञी माण्हुनि खे मारण जी ज़रूरत नाहे। इहो कमु पुलिस जो आहे, सो इहो कमु पुलिस खे ई करणु ॾियो। ॾाढा पुलिस जे आसरे में केतिरो वेहंदासीं? भाउ मुंहिंजो मारिजी वियो, पुलिस खे ख़बर बि आहे, कोई बि मुंहिंजा ॿाहिरि ॿधी वई। हाणे ॾाढा केतिरो पुलिस जो आसरो कयूं, पुलिस जो आसरो कोन कंदासीं। हाणे जेको करणो पियो न, असां पाण कंदासीं। मां त चवां थो हिते बि सलाह करण खां बहितर आहे शेरल सामल खे पाण सां साण करे हली न सालार जे घर में था गिड़ूं। पहिरियां हली न सालार खे था मारियूं, जंहिं असांजो भाउ मारायो आहे, ऐं पोइ जूसे ऐं दादन वारा पाण ई मरंदा असांजे हथां। छो त जूसे वारनि जी मालिकी सालार तो करे, पोइ इन्हनि जी मालिकी केरु कंदो? अबा सालिक, अबा तूं त मास्तर आहे, घटि में घटि तूं त इहे झेड़नि ऐं फसादनि वारियूं ॻाल्हियूं न कर। ॾाढा मुंहिंजो भाउ सारंग मारिजी वियो आहे, अञा बि असां पाण खे सालिक सम्झी ख़ामोश वेही रहूं? न ॾाढा न, हाणे असां सारंग जो पलांत कंदासीं ऐं शेरल जे औताक ते जेके माण्हू मरी विया न, उन्हनि जो बि पलांत कंदासीं। हमारा त असां कुझु बि न करे सघियासीं, हाणे ही मुड़ुस पलांत कंदा। ॻाल्हि त ॿुधो, हुन वक़्तु तव्हांखे कंहिं रोकियो हो? तव्हांजे हथियारनि खे झले बीठा तो फेर न कजो। मथां तो तंहिंखे मारियो अथव, मथां शेरल खे मारियो अथव, मथां ढोलू सावल खे मारियो अथव। हवाला था कयो न था रोकियो त कंहिं न हुयो। हाणे कीअं पलांत कंदव? मुड़ुस आहिनि सही, लाट हे हाणे पलांत कंदा। उन वक़्तु तव्हांजे हथनि में हथियार हा, ऐं उहे हथियार तव्हांजा भरियल हा। असांजा हुननि माण्हू मारिया, तव्हांखे बि हुननि जा माण्हू लेटाइणा हा। तॾहिं त पलांत कोन कयो था, हाणे तव्हां पलांत कंदव? अदा दादन, हाणे कावड़ खे छॾ, जेको थियो सो थियो। हाणे इहो ॿुधायो हलणो कारे आहे? अरे सालार खान जी औताक ते या हुनजे फार्म हाउस ते? ॻाल्हि ॿुध, सालार खान जी औताक हुजे या फार्म हाउस,
उते पुलिस छापा ज़रूर हणंदी ओॾे असांखे हलणो ई न आहे पोइ भला काॾे हलण जो सोचियो अथव? अदा छा थो सोची? हिते बीठा हूंदासीं त पुलिस हिते बि अची वेंदी। हितां निकिरी हलो पोइ जाॾे बि हलो। वीरू दादन जो भाउ थी करे तूं पुलिस को थो ॾिजे? एफ थी वीरू फिलहाल हलूं था वरियाम जी उताक ते जेसिताईं पुलिस जो ज़ोर टुटे मुफ़ाट जूसो बि उते ईंदो ठीकु आहे न? हा हा छो न, अचो हलो मुंहिंजी उताक ते। दादा न शेर जी बाह में गोली लॻल आहे हुन जी हिक त बाह चट थी वई हाणे रूंडो छा वणंदो? रब इन शेरल खे मां थो सुञाणा इहो शेरल जेको ज़ख़्मी थियो आहे न त इहो अञा वधीक ख़तरनाक ऐं मां इन ज़ख़्मी शींहं खे दादन अहिड़ो शिकार कंदो जो दुनिया ॾिसंदी छो त दादन दुश्मननि जा दंगल ताड़े लॻंदो आहे। सूबेदार साहब मां नथी चाहियां त को खून ख़राब हो ॻोठ ऐं घर वीरान थियनि पर मां चाहियां थी त अमुन थिए घर ऐं ॻोठ माण्हुनि सां आबाद थियनि। पर जीजा असां त पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश वठी रहिया आहियूं अमन जे लाइ। हा कोशिश वठी रहियो आहे जूसो ऐं जूसे जा माण्हू रोज़ वतन था माण्हू मारींदा उहो बि तुंहिंजी हद में तूं चए थो त अमन जी कोशिश कयूं था। न सूबेदार साहब न जूसो ऐं जूसे जे हमराहनि खे पनाह ॾियण वारो सालार आहे। जेसी ताईं तूं सालार जे ॻीचीअ में हथ न विझंदे न तेसी ताईं जूसो हथ न ईंदो न ई वरी अमुन क़ाइम थींदो। ऐं ही सूबेदार अमुन चाहे काथे थो हे त पुलिस आहे ऐं एक्सक्यूज़ मी पुलिस त चाहींदी इहो आहे त ॾचो हुजे इन करे त ही चाहींदा आहिनि त असां माल उठायूं त जीअं असांजा गीदा भरियल हुजनि भले ईदे जा गीदा सदाईं ख़ाली हुजनि पर त हिन जा गीदा सदाईं भरियल आओ। तूं चुप करीदा तोखे विच में ॻाल्हाइण जी ज़रूरत नाहे। हाँ यहाँ न ॻाल्हाइण जे लाइ। जी 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 मां सम्झियुसि एक्सक्यूज़ मी असल में इहो आहे त मां अञा उहो कमदार न आहियां थियो जेको पुलिस जे मथां रोब करे ऐं ॻाल्हाए सघे तंहिंजे करे मां बसि कई। आबा सूबेदार साहब तूं हिकु फ़र्ज़ शुनास ऑफिसर आहीं ऐं हद जो सूबेदार आहीं। आबा थाणे जी हद में सूबेदार ई अमन कराईंदो आहे। तूं पंहिंजो फ़र्ज़ पंहिंजी ईमानदारीअ सां निभाए बाक़ी अलाह रहम कंदो। जी ॾाॾा जुड़ियल मां पंहिंजो फ़र्ज़ पूरी ईमानदारी सां थो निभायां पर सालार ख़ान खे बचाइण वारो उनजो भाउ संगार ख़ान ऐं लाल ख़ान आहिनि जेके पंहिंजा हुकुम मथे हलाए ऐं मुंहिंजे कम में रुकावट था बणिजनि। त पोइ संघार ऐं लाल ख़ान जे कमनि में मां थी रुकावट बणिजा मथे खां मथे ॻाल्हाईंदसि ॾिसूं त पोइ कंहिंजी ॻाल्हि थी हले। तूं हाणे वञी सघीं थो। एक्सक्यूज़ मी सूबेदार साहब अचो त मां तव्हांखे अॻिते छॾे अचां थोरो प्रोटोकॉल ॾेई।